दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो तुझी धरतीअ ते धणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो तुझी धरतीअ ते धणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो कोई पैदा कयो तूं ई रोज़ी थोड़ीअ तो ई पैदा कयो कदीर रिज़्क़ रसाई सब कही तो राज़िक़ रब बसीर कंहिंखे दुनिया ॾेई घणी तो बनाईस अमीर कंहिंखे लठ ऐं लोटी कश में तो फेराएस फ़कीर इल्म तोखे अलीम आ नकी रखी कोई वज़ीर खाराई पियो खजाने मां नकी छटी को दिलगीर मखण माखियूं मिसरियूं मुल्क कयो थी मल्हीर तुझे दर ते थो सॾे ही अब्दुल वाहिद फ़कीर हाणे माफ़ी ॾेस ख़बीर बंदे हिन बलोच खे कोई पैदा कयो तूं ई रोज़ी थोड़ी तोई पैदा कयो तूं ई रोज़ी थोड़ीअ रब रस्तो ॾे उहो जंहिंमें राज़ी तूं थिए रब रस्तो ॾे उहो जंहिंमें राज़ी तूं थिए रब रस्तो ॾे उहो मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो तुझी धरतीअ ते धणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहर दे न ॾिसो गुज़ारे छज में ग़फ़लत में मूं घणा ॾींहं गुज़ारे छज में बाबुण पंहिंजे बानड़े रुले खे तन रोले ज़ाहिर ज़रो ई न कर आ परवर तंहिंजो मोल ला तक न तू रहमतिल्लाह आहे कादरत जो कोल कुड़ कचाइन जो खणी मूंखे चिकयो कच कोल अब्दुल वाहिद खे उते शल ढके रखंदे ढोल ही ॿुधी बरोच जो मोल मन राज़ी थिए रहमान तूं गुज़ारे छज में ग़फ़लत में मूं घणा ॾींहं गुज़ारे छज में ग़फ़लत में मूं घणा साल महीना सजा कहिड़ा घणे मूं गणिया
महीना सजा कहड़ा गणे मुगण्या साल महीना सजा तो कहीं के बड़ा गण में न थो को गणे मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो सारी उम्र संभरंदे कुछ न कमायो थमे सारी उम्र संभरंदे मुखे खालिक कजन ख्वार मांगत लो त गुनाहन में आया गुम गार हथ में अणखुट बिड़ा वांदो ना है वार मुंह में केडियूं कचाइयो तबे परवरत जो प्यार पंहिंजे दोहन दे ॾिसी थोरो ज़ारो ज़ार गणे गण्या के तेरा हन मुंह में ऐब हजार कई सगीरा कई कबीरा हथ में धारो धार सी दोहन गाइयो तो ससुर कर सतार ये थी प्रकार तुझे बंदे न बलोच जा सारी उम्र संभरंदे कुछ न कमायो सारी उम्र संभरंदे कुछ न कमायो अथ में वेही जायो ये वक्त विञायो अथ में वेही जायो ये वक्त विञायो अथ में वेही जायो ये मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो मुखे माफी देखणी मुझे दो दे न दिसो पाण खे वधनो ही थो चवा दे हमें मां पाण खे वधनो ही थो चवा दे हमें मां पाण खे वधनो ही थो चवा पंजो दे ॾिसी रब रोई थो पवा पंजो रब रोई थो पवा पंजो ॾिसी गोड़ा गलने जे मथा शबरन मां प्या छणी मुझे दो दे न ॾिसो मुखे माफ़ी देखणी मुझे दो दे न ॾिसो मुखे माफ़ी मुझे दो दे न ॾिसो कोन के भी क्या अब्दुल वाहिद अमल चंगा कोन के भी क्या अब्दुल वाहिद अमल चंगा कोन के भी क्या अब्दुल वाहिद अमल जगे अॻिते आखिरत में कने उन जी अभल जगे अॻिते आखिरत में कने उन जी अभल जगे अॻिते आखिरत कते कातिर का कहला साईं तंहिंजा सद सुणी
ॾोहल न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहल न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहल न ॾिसो घुमा तुंहिंजी धरतीअ ते धणी मुंहिंजे ॾोहल न ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे ॾोहल न ॾिसो इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर नज़्द मेन गेट घिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख मोबाइल नंबर 03013293775